नाज़रीन, लाड़ जे लाल सूफ़ी बुज़ुर्ग सैयद समन सरकार जो मेलो हर साल जीअं हिन साल शहर पंगरियो लॻ वॾे धाम धूम सां मल्हायो पियो वञे। मेले जी तक़रीब जो इफ़्तिताह पीपल्स पार्टी अॻवान रईस गुलाम क़ादिर मरी दरगाह जे गादी नशीन सैयद अली बख्श एडमिनिस्ट्रेटर औकाफ अनवार अहमद पहोड़ दरगाह ते चादर चाढ़े दुआ घुरण बैदि कयो। सैयद समन सरकार ते हज़ारी मुरीदन अक़ीदतमंदन बासीअ जा कुकड़ खणी अची रहिया आहिनि। मेले में सिंध पंजाब जा मल पहलवान हिसो वठी रहिया आहिनि। भलनि उठनि घोड़नि जे रेस जा मुक़ाबला जारी आहिनि, जॾहिं त मेले में मिठाइनि हार सिंगार समेत माञारी जा दुकान सजाया विया आहिनि। उन खां अलावा ॿारनि जे विंदर विरू लाइ झूला, रेल गाॾी, जानवर जा थिएटर पिणु लॻाया विया आहिनि। सिंध जे नाले वारा फनकार सुरवरखा करे रहिया आहिनि। मेले में वापार आम जाम थी रहियो आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ मेले में शिरकत कंदड़ मूजिब त यूनियन काउंसिल समन सरकार में ॿोॾ अचण बैदि पाणी बीहण बावजूद बि दरगाह जे गादी नशीन मेलो लॻाए ॿोॾ मुतासिरनि खे ख़ुशियूं मुहैया कयूं आहिनि। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहाणी, धरती न्यूज़ बदी।